बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु सुबुह सवेर जीअं ई निंड मां उथियासीं त अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे हैदराबाद में। ऐं उहा ख़बर ॿुधी करे दिलि खे ॾाढो सदमो पहुतो आहे। सिंध यूनिवर्सिटी जो ड्राइवर ग़ुलाम अली गन, जेको कुझु ॾींहं पहिरियां मूं वटि ऑफिस पहुतो हुयो, जंहिंजो पुटु तमामु घणो बीमार हुयो, उनखे महिनत मज़दूरी कंदड़ हुयो, जंहिंखे बिजली जो को करंट लॻो ऐं हू वीचारो उनजे पुट जी तबियत एतिरी ख़राबु हुई, यकीन कयो, जो हुन जे पुट जी हालत ॾिसी करे ई मूंखां बर्दाश्त न पियो थियो त हाणे हिन वीचारे जे कीअं इलाज कराइजे। ऐं मां वटि शुरू खां वठी उहो ड्राइवर ईंदो रहियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे त मुंहिंजी महिरबानी करे मुंहिंजे पुट जो इलाज करायो। ऐं असां उन जे पुट जो इलाज जे लाइ कराची ताईं ॻाल्हायोसीं, उनखे इस्पताल में दाख़िल कराइण जे लाइ त उनजो इलाज थिए। ऐं उहो जेॾी महिल बि ईंदो हो पंहिंजे पुट जे इलाज जे लाइ रोअंदो हुयो। ऐं असां खां उनजो दर्द ॾिसी न सघंदा हुआसीं। अॼु अचानक सुबुह सवेर ख़बर पई आहे त उन वीचारे खे बेगुनाह हैदराबाद जे सिटी गेट वटि क़तल कयो वियो आहे। हू सिंध यूनिवर्सिटी जे पॉइंट ते हुयो, उते ड्राइवर हुयो ऐं शागिर्दनि खे खणण जे लाइ ईंदो वेंदो हुयो। बसि इहा ई ॻाल्हि कंदो हुयो त ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, पुट जो इलाज नथो कराए सघां, मुंहिंजे लाइ कुझु कयो। असां उनखे इहा ख़ातिरी बि कराईसीं, बल्कि मां उनखे कराची बि मोकिलियो त तव्हां कराची वञो, पंहिंजे पुट जो इलाज करायो। उनजे पुट सां बि तव्हांजी मां मुलाक़ात कराईंदुमि। उन वीचारे जी हींअर त हालत इंतिहाई ख़राबु हूंदी, जॾहिं उन पंहिंजे वालिद जे इन शहादत जे हवाले सां उनखे ख़बर पई हूंदी त उनजी त हालत ख़राबु थी वई हूंदी। मुंहिंजे हिन वक़्तु तव्हां सभिनि जे साम्हूं लाइव अचण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो आहे त ख़ुदा ही पोरे त ग़रीब मिसकीन हुयो, सिंध यूनिवर्सिटी जो ड्राइवर हुयो, ग़रीब बिल्कुलु मिसकीन, जंहिं वटि पंहिंजे पुट जे इलाज जे लाइ पैसा न हुया। उन वीचारे खे बेगुनाह बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। ऐं इहा मां पक सां चवां थो त उन वीचारे जी कंहिं बि माण्हू सां का दुश्मनी न हुई, का दुश्मनी न हुई, कंहिं दुश्मनी वारो माण्हू न पियो लॻे। मां वटि बि जॾहिं उहो ऑफिस पहुतो त मूंखे हुन इहा ई ॻाल्हि कई त मां बिल्कुलु मिसकीन ग़रीब सिंध यूनिवर्सिटी बस हलायां पियो सिंध यूनिवर्सिटी जी, ऐं उतां ई महिनत जेको बि रोज़ ॿ टे रुपया मिलनि था उहो घर जो ख़र्च हलायां पियो, पर पुट जो इलाज किथां करायां। उनखे बिजली जो करंट लॻो, उनजा हथ सॼा सुन थी विया, मथे में उन जे पुट खे धक लॻल हुजनि, बिजली जो करंट हुजे। त असां उनखे कराची जे तरफ़ मोकिलियोसीं त तव्हां उते इलाज करायो। उते डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल थी, असांजी इस्पताल इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी। अञा उनजो वीचारे जो इलाज ई मुकमल न थी सघियो आहे त अॼु उनखे पाण खे सिटी गेट वटि शहीद कयो वियो आहे। असां इहा पक सां चऊं था त उनजी का दुश्मनी न आहे, छो त हू अहिड़े क़िस्म जो माण्हू लॻे न पियो। तव्हां ख़ुदा हिन मामले ते नोटिस वठो। हैदराबाद SSP हैदराबाद अमजद शेख साहब, तव्हांजी नेक नियती ते, तव्हांजे किरदार ते असांखे कंहिं बि क़िस्म जो को शक न आहे। मां तव्हांखे गुज़ारिश कयां थो, DIG साहब खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे हिन पोरियत सां इंसाफ़ कयो। ऐं सिंध यूनिवर्सिटी जा जेके बि मुलाज़िम आहिनि पोरियतनि, उन्हनि खे बि मां चवां थो त पंहिंजे पोरियत भाउ जे लाइ लाज़मी उथो, उन सां इंसाफ़ कराइण जे लाइ एहतजाज कयो, धरणा हणो, असां तव्हां सां गॾु आहियूं। हीअ ॾाढी अफ़सोसनाक ख़बर असांखे सुबुह सवेर ॿुधण में मिली आहे। ग़रीब हिकिड़ो मिसकीन पोरियत जंहिंखे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। मां तव्हां सभिनी खे सिंध वासियुनि खे गुज़ारिश कयां थो त हिन मामले ते तमामु घणो आवाज़ु उथारियो। हीअ नंढी ॻाल्हि न आहे, तमामु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं ते असां सभिनी खे आवाज़ु उथारणु खपे। हिन ग़रीब ड्राइवर जे लाइ तव्हांखे आवाज़ु उथारणो पवंदो। मां तव्हांखे उनजे औलाद सां, उनजे पुटनि सां मुलाक़ात करायां थो। वीचारा मिसकीन आहिनि, उनजे पुट जो हिन महिल ताईं इलाज न थी सघियो आहे। अॼु सुबुह सवेर उनजी शहादत थी वई आहे, उनखे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। हीअ दहशतगर्दी हैदराबाद में थिए पई, सरेआम माण्हू मारिजनि था पिया। SSP हैदराबाद अमजद शेख साहब खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे हिन मामले जो नोटिस वठो ऐं हिन पोरियत सां इंसाफ़ करायो। तव्हां सिंध वासियुनि खे बि मां गुज़ारिश कयां थो
त वधि खां वधि हिन मामले ते आवाज़ उथारियो ऐं त जीअं हिन बोहरत सां इंसाफ़ थी सघे ऐं असां पाण बि धरती धणी तहरीक जे तरफ़ां हिन मामले ते इनशाअल्लाह भरपूर आवाज़ उथारींदासीं। जेसि ताईं कातिल गिरफ़्तार नथा थियनि, वाइका नथा थियनि, तेसि ताईं ख़ामोश न वेंदासीं। अल्लाह से तव्हां सभिनी खे सलामत रखे। महिरबानी करे हिन मामले ते लाज़मी आवाज़ उथारणो आहे तव्हां सभिनी खे।